ॾहरकी में जाम महताब ॾहर मथां हमले जे केस में ॼाणायल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस चढ़ाई कयूं आहिनि ऐं केतिरा ई घर ड्राहे पटकिया विया आहिनि। डीएसपी बावड़ो अब्दुल कादिर सूमरो जी निगरानी में 10 थाणनि जी पुलिस 14 मोबाइल गाॾियुनि, 3 बख्तरबंद ऐं 3 एपीसी चेंज गाॾियुनि जी मदद सां साको में चढ़ाई कई वई आहे। जवाबदार अटल शर, मुमताज शर, बजर शर, नवाज शर ऐं इनायत शर घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। यादि रहे त 3 ॾींहं अॻु खेजू थाणे जी हद में एमपीए जाम महताब ॾहर मथां हमले जो केस जाम महताब ॾहर जी फरियाद ते अॻूणे एमपीए सरदार शहरयार शर संदसि पुट जहांगीर शर समेत 7 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो हो। जंहिं बैदि जवाबदारनि जे घरनि ते पुलिस जी चढ़ाई बैदि जवाबदार पंहिंजा घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। एफआईआर में शहरयार शर ऐं संदसि पुट जहांगीर शर खां अलावा ॼाणायल 5 जवाबदारनि जेके कुझु महीना रावंती वारे इलाइक़े में शहरयार ख़ान शर मथां हमले में मारिजी वियल संदसि साथी शहीद मोहरम अली मोहम्मद ख़ान शर जा पुट, भाइटिया ऐं भाउ आहिनि, जंहिंखे एफआईआर में नामज़द कयो वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जाम महताब ॾहर मथां हमले केस में नामज़द कयल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस मुख़्तलिफ़ जायुनि ते चढ़ायूं कयूं आहिनि, जंहिंखां पोइ जवाबदार पंहिंजा घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। पुलिस उन्हनि जे थाकनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे।